सिंध जा एक भलोड़ अदाकार बेहतरीन अदाकार इन वक्त असांजे विच में ना आहिनि। उहे कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि ऐं सिंध जा एक बेहतरीन अदाकार हुया जिन्हनि पंहिंजी अदाकारीअ सां तमामु घणो ड्रामनि में ऐं फिल्मनि में माण्हुनि खे पंहिंजे तरफ़ मुतवजे कयो। त दोस्तो एम बलोच भी एक बेहतरीन अदाकार हुयो सिंध जो, जेको हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे। तफ़सीली हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं एम बलोच केरु ऐं किथां जो ऐं हुन कॾहिं लाॾाणो कयो ऐं हुन पंहिंजे पुठियां कहिड़ा कहिड़ा जेको आहे सो वारिस छॾिया। दोस्तो तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो सिंध धरती एक अज़ीम धरती आहे ऐं सिंध धरतीअ पंहिंजे पुठीअ मां अहिड़ा दोदा जवान पैदा कया, अहिड़ा बेहतरीन आर्टिस्ट पैदा कई जिन्हनि जी हाक ऐं जिन्हनि जो नालो अॼु ताईं बि क़ाइम ऐं दाइम आहे। दोस्तो सिंध टीवी ऐं KTN ते बल्कि पहिरीं अॻे ज़माने पुठियनि ज़माननि में हलिया वञूं त स्टेट ड्रामा थींदा हुया, उन्हनि में बि एम बलोच जो हिकु बेहतरीन किरदारु हुयो उन्हनि ड्रामनि में। ऐं उन खां अलावा सिंध टीवीअ ते ऐं KTN ते बि उन खोड़ सारा ड्रामा रिलीज़ कराया ऐं PTV ते बि उन जा कुझु ड्रामा स्टार्ट थिया। त दोस्तो एम बलोच पंहिंजी शुरूआति स्टेट ड्रामनि खां कई, उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता जेको आहे सो प्रिंट मीडिया जे तरफ़ बि आयो ऐं जेको आहे सो हिकु बेहतरीन ड्रामा रिलीज़ कराया पंहिंजी ज़िंदगीअ में। ऐं उन खां अलावा उन जी शादी बि थियल आहे ऐं उन जा ॿार बि पोइते आहिनि। दोस्तो ऐं उन खां अलावा एम बलोच कॾहिं हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो कयो, उन जो बि आख़िर में तव्हांखे हिन वीडियो जे तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। दोस्तो एम बलोच सिंध जो हिकु बेहतरीन आर्टिस्ट हुयो ऐं उन जे छॾे वञणु हिन फ़ानी दुनिया खां वञण जो तमामु घणो सिंध वासियुनि खे सदमो पुॻो। दोस्तो उन जा सवनि में परस्तार आहिनि एम बलोच जा ऐं एम बलोच पंहिंजी अदाकारीअ जे देह जेको आहे सो हिकु बेहतरीन अदाकार हुयो ऐं उन जी अदाकारी बि तमामु बेहतरीन हुई। दोस्तो बुज़ुर्ग अदाकार हुयो ऐं तमामु बेहतरीन जेको आहे सो हुन पंहिंजी ज़िंदगीअ में ड्रामा रिलीज़ कराया ऐं उन्हनि घणनि खोड़ सारनि फिल्मनि में कमु कयो। दोस्तो पत्थर दुनिया फिल्म हुयो जंहिंमें जेको आहे सो सदोरो हीरो हुयो, उन में बि जेको आहे सो एम बलोच जी एंट्री हुई। उन में बि उन पंहिंजी अदाकारीअ जा जोहर ॾसिया दोस्तो सदोरे ड्रामे में ऐं फिल्मनि में बि खोड़ सारनि में सदोरे सां गॾु उन कमु कयो हुयो। त दोस्तो वधीक ते अगरि ॼाणणु चाहियो था इन जे बारे में एम बलोच जे बारे में त असांजे वीडियो जे हेठां कमेंट्स करे पंहिंजो रायो लाज़मी ॾींदा। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी